नासिन छाछरो शहर ऐं भरपासे थर जे बहिराड़ी जे ॻोठनि में वधंदड़ बदअमनी ऐं चोरियुनि जे आज़ार ख़िलाफ़ रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था बरकत बजीर जी हीअ रिपोर्ट। छाछरो शहर समेत थर जे इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी ऐं चोरियुनि जे आज़ार ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थर जे ॻोठनि जे माण्हुनि छाछरो पहुची मेन चौक ते सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे सोमड़ार वारा नोड़ी कीतारी माखन ढाणी धमकियूं ॾियनि था, पहिरीं बि हटियो वञनि था, पेरनि पेर बि चयो फलाणे फलाणे साईं पुलिस अचे थी तव्हां ज़ाहिर करे ॾे, असां खां राति जो माल था खणी वञे, असां कीअं ज़ाहिर कयूं। पहिरीं था चवनि त पेरनि खे धमकियूं ॾियनि था, पहिरीं वापसि हटियो वञनि था। एसएसपी थरपारकर खे अपील था कयूं इहो असांखे माल वापसि करायो वञे। अमीर अली शाह जीलानी खे असांजी अपील आहे, असीं मुरीद बि आहियूं, असां सां ज़ुल्म आहे, चोरी छॾाई वञे, चोरियूं वापसि वरायूं वञनि, न वरायूं वञनि त टंडो अलायर में असांखे प्लाट ॾियो, असीं वेही रहूं था, असांजी वेहण ख़तमु थी वियो। पीर अमीर अली शाह जीलानी होॾा अरबाब साहिबु लुत्फुल्लाह खे अर्ज़ु करूं था, तुंहिंजा नोड़ी आहिनि, तुंहिंजा माइट आहिनि, चोरियूं था कनि असां सां ज़ुल्म में। दोस्त अली साहिबु राहू में खे अर्ज़ु करूं था चोरी जे बारे में, चोरियूं बंदि कयूं वञे, चोर भाॻियुनि जो माल वापसि वरायूं। असां वस वारनि खां अपील था करियूं, जंहिंमें साईं क़िबला मोहतरम पीर अमीर अली शाह जीलानी ऐं तंहिंखां बाद दोस्त अली साहिबु ऐं असांजो ख़ासि करे अरबाब लुत्फुल्लाह साहिबु ऐं जेको सो अब्दुल रज़ाक साहिबु, सभिनी खां अपील करियूं था वस वारनि खां, IG DIG साहिबु सभिनी खां त थर में चोरी ख़तमु कई वञे ऐं अमुन क़ाइमु कयो वञे। थर में हिकिड़ी जेके कंहिं वटि चांह वारी बकरी आहे उहा बि चोर नथा छॾनि, ऐं जेकॾहिं उन्हनि ते वरी पोयां को पेरो भेटी कई वञे थी त उन्हनि सां सख़्तु लहजे में उहे अचनि था, धमकियूं ॾियनि था त बाबा वरी अॻिते कंहिं क़िस्म जी का गुंजाइश न आहे। छाछरो ऐं ॿाहिराड़ी जे ॻोठनि में चौपाए माल समेत ॿियनि चोरियुनि जो आज़ार वधी वियो आहे। चोरनि तर तपाए छॾियो आहे, पर पुलिस कार्रवाई करण जे लाइ तयारु न आहे। मुज़ाहिरीन चूंडियल नुमाइंदनि SSP थरपारकर, DIG मीरपुरख़ास, IG सिंध खां मुतालबो कयो त चोरनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई करे वधीक परेशानी खां बचायो वञे। बरकत अली बजीर, आवाज़ न्यूज़, छाछरो।